नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी ज़िले जे अक्सर वाहन में पानी जी हथरादू खोट, जंहिं करे आबादगारनि जो सवें एकड़नि ते बीठल फसल सुकण लॻो आहे। मुमल जी माड़ी जी लुंडी वाह जे सवें आबादगारनि जो लुंडी वाह पुल ते पानी जे हथरादू खोट ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी नारेबाज़ी आबपाशी अमले ते पानी वेकिरो करण जो इल्ज़ाम। इन मौक़े ते आबादगारनि लियाकत बोज़दार, अब्दुल रहीम बुरड़ो, इरशाद मेहर, अल्लाह बख्श, शेख हिदायतुल्लाह ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त घोटकी ज़िले जे अक्सर वाहन में पानी जी हथरादू खोट पैदा कई वई है, जॾहिं त माथेलो मुमिल जी माड़ी लुंडी वाह में केतिरनि महीने खां पानी जी हथरादू खोट पैदा कई वई है। हिन चयो त लुंडी वाह ते मुक़रर दारोगो रमज़ान चाचड़ बासरनि खे रिश्वत एवज़ पानी वेकिरो करे रहियो आहे। हिन जे अचण सां आबादगारनि खे कंगाल करे छॾियो आहे। हू बासरनि खे रिश्वत एवज़ लुंडी वाह ते धिका, नोल ऐं पखा हणाए छॾिया आहिनि। हिन चयो त लुंडी वाह में पानी जी हथरादू खोट सबबि असांजा फसल सुकी रहिया आहिनि, जंहिं करे असां कंगाल बणिजी विया आहियूं। इन मौक़े ते आबादगारनि सिंध सरकार आबपाशी खाते सीडा डायरेक्टर समेत डीसी घोटकी खां मुतालबो कयो त फौरी तौर ते करप्ट दारोगो रमज़ान चाचड़ खे हटायो वञे, लुंडी वाह में पानी ॾेई आबादगारनि खे कंगाल थियण खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।